सन्मानु किए हूँ कुबेश साधु सन्मानु जिमे जग जामवंत हनुमानु जिमे जग जामवंत हनुमानु हानि कुसंग सुसंगत लाहु हानि कुसंग सुसंगति लाहु लोक हूँ वेद विदित सब काहू लोक हूँ वेद विदित सब काहू किए हूँ कुबेश साधु सन्मानु जिमे जग जामवंत हनुमानु जिमे जग जामवंत हनुमानु बोल सियावर रामचंद्र भगवान की जय। प्यारी साथ संगत ता सभिनी जो स्वागत आहे अॼु चंड जे ॾिहाड़े ते चंड दर्शन ते दरबार जे हिन सत्संग में श्री रामचरितमानस ते जेको सत्संग जो क्रम पाण शुरू कयो आहे उहो ई हली रहियो आहे। उस्तति वंदना प्रकरण हली रहियो आहे। साधुअ जी वंदना असाधुअ जी वंदना उन में ई गोस्वामी तुलसीदास ॿुधाए थो कल्ह बि असां ॿुधोसीं किए हूँ कुबेश साधु सन्मानु। कोई संत साधु सज्जन माण्हू कोई भी आम माण्हू जेको सज्जन सुठो आहे वो कहिड़ा भी कपड़ा पाए तब उनजो सम्मान थींदो। मिसाल तो ॾे जिम जग जामवंत हनुमानु जीअं जामवंत ऐं हनुमान इन्हनि जो वेश को सुंदर को न हो पर ये संत आहिनि साधु स्वभाव आहिनि इन्हनि जो सज्जन आहिनि ये। तुलसीदास चयो हो कि कोई ठग अगर
ॿाहिरां केॾो बि सुंदर मेकअप करे, ऐं न केवल मेकअप, वाणीअ जो बि मेकअप करे। वाणीअ जो बि त मेकअप थींदो आहे। मेकअप जो अर्थ आहे ढकण, पैक कर, कुझु ढकण। त हिकु थींदो आहे चेहरे जो मेकअप, कारे मां सुहिणो करण, दाग लिकाइण, ऐं ॿियो थींदो आहे वाणीअ सां मेकअप करण। अहिड़ी वाणी ॻाल्हाइण जो अवगुण ढकिजी वञनि, नाश न थियनि। उन में बि को मिठी वाणी जो इस्तेमालु कंदो आहे, को कौड़ी वाणी ॻाल्हाए करे बि पंहिंजा अवगुण ढकण जी कोशिश कंदो आहे, ताकी माण्हू उन ध्यानु न ॾेई सघनि। ये ॿ तरीक़ा थींदा अथव जलेबियुनि जा। पंहिंजो ग्रुप बचाइण लाइ पहिरीं मिठो ॻाल्हाए करे कोई इम्प्रेस थी वियो त सुठो, पर अगरि मिठे ॻाल्हाइण सां बि इम्प्रेस न थियो ऐं प्रश्न पुछी वरितई, भीतर ताईं पहुची वियो, पोइ उन जे अॻियां कहिड़ी वाणी इस्तेमालु थींदी? कौड़ी, चिल्लाइण वारी, उहे ॾकाइण वारी, भयभीत करण वारी, बेइज़त करण वारी। त इहे ॿई वाणियूं आहिनि ढकण जे लाइ। दुष्ट माण्हू, जेको ठग जंहिंखे चइजे, निबाहु, जेको वंचक आहे, वंचक, उहो या त वाणीअ सां पंहिंजो पाण खे ढकींदो आहे, या वरी कुझु क्रिया करे, कुझु दान पुण्य कंदो, कुझु सेवा कंदो, कुझु ॾेखारींदो, क्रिया सां, उहो क्रिया सां पंहिंजो पाण खे ढकण जी कोशिश कंदो। पर तुलसीदास चए थो कि अंत में उघर ही अंत न होए निबाहु। आख़िर उन जो कपट निकिरी ईंदो आहे, जीअं काल नेमी जिम रावण राहू। जीअं रावण थियो, काल नेमी थियो ऐं राहू, इन्हनि वेश सुठो धारण कयो हो, पर आख़िर में इन्हनि जो पर्दोफाश थी वियो। त नकली वेश जे तरफ़ ध्यानु ॾियण जे बजाए भीतरी वेश असां सुंदर बणायूं। फरीदा आप संवार त मैं मिलया सुख होई, जे तू मेरा होए रहे त सब जग तेरा होई। ॿाहिरियों वेश केॾो बि सुंदर हुजे, पर अगरि भीतर असां में सच्चाई न आहे, स्पष्टता न आहे, त भॻवान खे न वणंदासीं ऐं पोइ संसार खे बि न वणंदासीं। इहो बि को गारंटी कान अथव कि हल ठीकु आहे भॻवान खे न वणो, संसार खे त वणंदासीं, न, उहो जल्दी पर्दोफाश थी वेंदो। अच्छा, ॿी ॻाल्हि, हिते रावण जो ऐं काल नेमी ऐं राहूअ जो मिसाल ॾिनो वियो। रावण खे सीता न पहचाने सघी शुरूअ में, काल नेमीअ खे हनुमान न पहचाने सघियो, राहूअ खे देवता न पहचाने सघिया, माना सुठा माण्हू कोन पहचाने सघिया, ठीकु आहे। पर मारीच खे ख़बर हुई कि ही रावण आहे, दैत्यनि खे ख़बर हुई कि राहू आहे, रावण खे ख़बर हुई कि हे काल नेमी आहे। मतिलबु दुष्ट माण्हू पहचाने वेंदो आहे दुष्ट खे, भली उहो केॾो बि मेकअप करे सुठो थी हले। फासंदो केरु आहे? सुठो माण्हू। माना दुष्ट माण्हू सुठो वेश धारण कंहिंजे लाइ कंदो आहे? सुठनि माण्हुनि जे लाइ, दुष्टनि जे लाइ थोड़े। छो त दुष्ट त चवंदसि ओहो हमारी कैटेगरी के होके हमें बता रहे हो। त उन्हनि जो सुठनि माण्हुनि जे अॻियां बि जेको उन्हनि रूप धारण कयो, उहो बि सदाई न रहंदो। तुलसीदास इहो ई त चवणु चाहे।
उगरही अंत न होय निबाहु, काल नेमी जिन रावण राहु। अगर असां मन सां ठग हुजऊं, कपट भरियल हुजे ऐं ॿाहिरां वेश सुंदर धारण कयोसीं, हाणे कपिड़नि जो नथो चवां, वाणीअ जो या आचरण जो, पाण खे ज्ञानी ॾेखारियोसीं जीअं अॼुकल्ह सभु कनि पिया था, सभु माना अधिकतर वाणीअ सां वेश पिया था ॾेखारनि पंहिंजो पाण खे धार्मिक हुअण जो। कोई धार्मिक थो सॾाए पाण खे, कोई ज्ञानी, कोई वैरागी, त उन सां संसार त इम्प्रेस थी वेंदो, पर भॻवान खे कोन वणंदो। अगरि भॻवान खे वणाइणो आहे त असांखे सुठो थियण जी आवश्यकता कान्हे, असांखे सचो थियण जी आवश्यकता आहे। जेको सचो आहे सो भॻवान खे वणे थो, सुठो थोड़े, वरी उहो बि नकली सुठो। नकली सुठो त बिल्कुलु बि भॻवान खे कोन्हे प्रिय। असां हुन खे अगरि असां मन सां सचा थींदासीं न, त शायदि दुनिया निहारे न निहारे, पर भॻवान जी निगाह पइजंदी असां ते। अगरि सचा थियासीं त, ऐं उनखे ई वणूं न, भई उनखे वणणु खपूं न। त असां हाणे का जलेबी चए, मां दादीअ खे ॾाढी वणंदी आहियां, मां दादीअ खे पसंदि आहियां, त इहा कहिड़ी वॾी ॻाल्हि थी वई भाई, इहा कहिड़ी वॾी उपलब्धि आहे। भॻवान खे वण चाहे न, पर उनजी नज़र में अचणु वॾी ॻाल्हि आहे, उन प्रभु परमात्मा जी। जो गोपियुनि त चयो कि असां कृष्ण खे वणंदा आहियूं, मां हर गोपी चए मूंखे पसंदि कंदो आहे, मां कृष्ण खे वणंदी आहियां, पुछी ॾिसीस। वरी इहे बि चवनि कि कुझु मूं में हूंदो तॾहिं त वणंदी आहियां। ईअं ई कोई कंहिंखे वणंदो आहे छा ॼण? कुझु वणंदी, कुझु हूंदो, सुठी हूंदमि तॾहिं वणंदी हूंदमि न कृष्ण खे। हिकु वरी गोपी चए मां चौथ जो चंड ॾिसण थी वञा सायो करे, त कंहिं चयसि अरे इहो कलंक लॻंदई, हू चोट बडरे जी चौथ न ॾिस चंड, बीज जो ॾिस, चंड जी अॼु निकितो आहे, इहो बीज जो चंड आहे। हूअ चए न चौथ जो चंड ॾिसंदसि ऐं मूं ते कलंक लॻे, मां चाहींदसि, ऐं कलंक हिकिड़ो ई लॻंदो, उहो इहो ई लॻंदो कि हिन जी कृष्ण सां कुझु साठ गांठ आहे, त भली लॻे, मूंखे छा आहे फ़र्क़ु पवणो, इन ई बहाने मां कृष्ण सां जुड़ंदसि त सही, कुझु साठ गांठ सेटिंग आहे कृष्ण जी मूंसां, मां चाहियां थी माण्हू चवनि। इहो हुन पद में सॼो लिखियलु आहे, सूरदास जे इहो। त ॿाहिरां ज्यादा जीवन बर्बाद न कजो, ॿाहिरां सुठो थियण में, उहो ओपन थी वेंदो। अॼु ताईं मां त कॾहिं कोन ॿुधो आहे कि कोई माण्हू हिन दुनिया मां हलियो वियो हुजे ऐं उन जी ॿाहिरें आचरण जी तारीफ़ थी हुजे। हमेशह तारीफ़ थी अथव उन जे सचे गुणनि जी, जेके उन में वास्तव में हुआ। त असां छो हुन में समय वेस्ट कंदा आहियूं? ऐं तारीफ़ थी आहे हमेशह सचे जी, जेको सचो रहियो। त माना सचो माण्हू भॻवान खे बि पियो थो पसंदि अचे ऐं संसार खे बि। आख़िरीअ में तुलसीदास इहा ॻाल्हि ॿुधाए थो संग जी, कि जंहिं सत्य जो संग कयो उन जी महिमा थी, जंहिं कूड़ जो संग कयो उहो किरी पियो। हानि कुसंग सुसंग लाहू, लोकऊं भेद विदित सभु काहू। इहे सभु माण्हू इहा ॼाणंदा आहिनि लोक में कि कुसंग सां हानि थींदी आहे ऐं सुसंग सां, सत्संग सां फ़ाइदो लाभ थींदो आहे। लाभ इहो ई परमार्थिक लाभ। त असां संग
सुठो कयूं, सत्संग कयूं, सत्य जो संग कयूं ऐं परमात्मा सां प्रेम कयूं। सत्संग जे सुमरण जो मूंखे संतन ज्ञान ॾिनो। सत्संग जे सुमरण जो मूंखे संतन ज्ञान ॾिनो। मूं जहिड़ीअ दासीअ खे, मूं जहिड़ीअ दासीअ खे धीरज ऐं ध्यान ॾिनो। सत्संग जे सुमरण जो मूंखे संतन ज्ञान ॾिनो। सत्संग जो सुमरण जो मूंखे संतन ज्ञान ॾिनो। रस नाम जो प्यारनि था, हृदय खे ठारनि था। रस नाम जो प्यारनि था, हृदय खे ठारनि था। अंदर खे उजारनि था, अंदर खे उजारनि था। संतोष ऐं शान ॾिनो। सत्संग जे सिमरण जो मूंखे संतन ज्ञान ॾिनो। सत्संग जो सिमरण जो मूंखे संतन ज्ञान ॾिनो। आहे जंहिंजो रंग न रूप, सो आत्म निज स्वरूप। आहे जंहिंजो रंग न रूप, सो हर शइ में वसे महबूब। राम श्याम खे मान ॾिनो। सत्संग जो सिमरण जो मूंखे संतन ज्ञान ॾिनो। सत्संग जो सिमरण जो मूंखे संतन ज्ञान ॾिनो। मूं जहिड़ीअ दासीअ खे, मूं जहिड़ीअ दासीअ खे धीरज ऐं ध्यान ॾिनो। सत्संग जो सिमरण जो मूंखे संतन ज्ञान ॾिनो। त सत्संग जो ज्ञान बि मिलणु वॾो दुर्लभ आहे। सत्संग जी महिमा ख़बर पवणु दुर्लभ आहे। असां जंहिंजो संग कंदा आहियूं सिर्फ़ु ओढ़ा कोन थी वेंदा आहियूं, बल्कि असांजो जीवन ई चेंज थी वेंदो आहे। उन जी मिसाल थो ॾे गोस्वामी तुलसीदास। गगन चढ़े रज पवन प्रसंगा। जेका मिट्टी थींदी आहे धरतीअ जी, शांत वेठी आहे, उहा मिट्टी अगरि हवा जो संग करे, मिसाल सम्झो हवा आई त उहा मिट्टीअ खे खणी आसमान में वेंदी आहे। तुलसीदास तो चए हवा सां संग करे मिट्टी ज़मीन खां मथे पहुची वेंदी आहे, हेठि खां मथे थी वेंदी आहे। पर उहा ई मिट्टी अगरि जल सां मिले, पाणी सम्झो किथां आयो, कंहिं छॾियो ऐं सुकल मिट्टी उन सां मिली त छा थी वई? कीचड़। उहा ई मिट्टी बेकार कीचड़ थी वई। माना पवन सां संग कयईं त ऊंचाईअ ते पहुची वई,
जल सां संग कयईं त हेठि थी वई। हाणे इहो केवल मिसाल आहे, जल ख़राब कान्हे, इहा मिसाल आहे। हिते संग जो प्रभाव तो ॿुधाए तुलसीदास। तव्हां केॾो बि सुठो सत्संग ॿुधो, बढ़िया अंतःकरण में पहुची वियो, पर जीअं सत्संग मां उथियो पोइ तव्हां संग कहिड़ो था कयो, उन अनुसार तव्हांजा वीचार मटिजी वेंदा। इहो मूं ॾिठो आहे। किथे बि सत्संग कयूं पाठ वाठ ते, ओॾी महिल उन्हनि खे सभु सम्झ में अची वियो। जीअं ई ॿाहिरि निकिता, जेका साण आहे माई, उन जा वीचार कहिड़ा आहिनि, उन अनुसार माण्हूअ जी अॻिते जी यात्रा थींदी आहे। गगन चढ़े रज पवन प्रसंगा, कीचह मिलई नीच जल संगा। हवा जो संग कयईं त मथे पहुची वई, जल जो संग कयईं हेठि किरी पई, ऐं हिकु दफ़ो हेठि कीचड़ में बेकार थी वई, पोइ मथे पहुचणु मुश्किल थी वेंदो आहे। माण्हू सत्संग छॾे ख़राब संग करे, पोइ सत्संग में जुड़णु मुश्किल त थी वेंदो आहे, मुश्किल थी वेंदो आहे। वापसि सुकणु, जॾहिं उहा कीचड़ वरी सुके, वरी पीसजे, वरी वञी मिटी कॾहिं थिए, वापसि बारीक थिए, पोइ वरी कॾहिं संयोग हवा जो थिए, तॾहिं त वरी जॾहिं कोई वापसि, इन करे वापसि सत्संग में जुड़ण में वरी टाइम लॻंदो आहे। कोई माण्हू सत्संग खां दूर थी वञे के संग जे करे, त पोइ वापसि जुड़ण में उनखे वरी समय त लॻंदो आहे। त इहो प्रभाव आहे संग ऐं कुसंग जो। साधु असाधु सदन सुख सारी, सुमरे राम देहि गन गारी। अॻे माण्हू तोता पालींदा हुआ, पोइ ईअं थी वेंदो हो कि अगरि कोई तोतो साधुअ जे घर में आहे त उहो राम राम चवणु सिखी वेंदो हो, उहो राम राम चवंदो हो। ऐं कोई तोतो वरी दुष्टनि जे घर में आहे, चोर जुआरी खल, त उहो गारियूं ॾियण बि सिखी वेंदो हो। ईअं थी वेंदो हो। साधु असाधु सदन सुख सारी, सुख माना तोतो, सुमरई राम, कोई तोतो सुमरई राम, ऐं कोई देही गन गारी। ऐं गन माना छा, गणे गणे करे, देही गिन गिन गारी, गणे गणे करे, अहिड़ा बि तोता। हिकु माई पंहिंजो संस्मरण लिखियो कि मुंहिंजो छोकिरो गारियूं ॾियणु सिखी आयो। मां हैरान थी वियसि कि मां केॾो हिनखे सुठा संस्कार ॾियां पई थी, ही गारियूं पियो थो ॾिए। पतो पियसि कि ॿाहिरि जंहिं एरिया में रहूं था, ॿाहिरि छोकिरनि जिन सां खेॾे थो, उते गारियूं हलंदियूं आहिनि। त हुन माईअ घर चेंज कयो, पोइ अहिड़ी जॻह ते वरितईं जिते मार्केट हो, मार्केट जे विच में घर। ॿार त कोन हुआ, पर माईअ ॾिठईं कि ही व्यापारियुनि जी भाषा पियो थो ॻाल्हाए। कोई बि अचे त हुनखे चए तव्हां चिंता न कयो, ठही पवंदासीं, जेको हूंदो। माई चई थिए छा पियो थो? पोइ आख़िर इहो पंहिंजी माईअ सच में लिखियो आहे। पोइ चई आख़िरीअ में सुठी जॻह ते वियासीं त पोइ सुठो ॻाल्हाइण लॻो। संग जो असर त थींदो आहे। अगरि असांजो पाड़ो ओड़ो या रहण अहिड़ी जॻह ते आहे जिते संग सुठो न आहे, त बाक़ी टिकाणा छा जे लाइ आहिनि, दरबारूं। घटि में घटि असां कलाक त उते गुज़ारियूं, कुझु दिन तो गुज़ारो टिकाणे में, त पोइ संग सुठो थी वेंदो। छो त हिते असां शास्त्रनि जूं ॻाल्हियूं ॿुधंदासीं, शास्त्रनि मां कढी कढी करे। उहो संग असांखे ऊचाईअ ते मथे कंदो, ऊर्ध्व गमन, मथे जी तरफ़ वठी वेंदो। त सत्संग इन लाइ त आहे। साधु असाधु सदन सुख सारी, सुमरई राम देहि गनगारी। धूम कुसंगति कारक होई। धुओं जेको थींदो आहे उहो
संग बि कंदो आहे, सुठो संग बि कंदो आहे ऐं कुसंग बि कंदो आहे। सुसंग इहो कि अगरि कंहिं घर में लकड़ियूं ॿारियूं, अॻे जीअं रोटी कंदा हुआ लकड़ियुनि ते, त उहो सॼो कारो थी वेंदो हो घर, त उनखे चइबो कि उहो धुओं अछो हो हेॾो, संग कयईं त संग जे करे कारो थी वियो ऐं कालिख थी वई। ऐं कालिख उहा थींदी आहे जो चइबो आहे कि कंहिंजो मुंहुं कारो करिणो हुजे त कालिख पोतीस, ख़राब थी वई। पर उहो ई धुओं मस बि ठही सघे थो। अॻे मस स्याही ठाहींदा हुआ, सुठो दीपक ॿारे करे, घीअ जो ॾीओ ॿारे, उन जी घीअ जे ॾीए में धुओं कोन थींदो आहे, पर सुठो ॾीओ ॿारे उन जी काराइण जमा करे उन सां स्याही ठाहे शास्त्र लिखिया वेंदा हुआ। हर ॻाल्हि वैज्ञानिक हुई, शास्त्र उन सां ई लिखिया वेंदा हुआ, मस ठाहे जेका ॾीए मां निकितल आहे काराइण। त उहो ई धुओं संग पाए करे, सुठो संग पातई, ॾीए जो संग कयईं त शास्त्र लिखजी विया। वरी उहो ई धुओं बादल बि ठहंदो आहे। सोई जल अनल अनिल संघाता। हाणे हिते ॾिसो तुलसीदास जो वैज्ञानिक दृष्टिकोण। तुलसीदास चए थो धुओं ऐं अग्नि माना सूर्य जी रोशनी ऐं जल, समुंड जो जल या नदीअ जो जल, इहे टई मिली करे बादल ठहंदा आहिनि ऐं वसंदा आहिनि। माना असांजे धर्म ग्रंथनि में इहा जानकारी बि आहे, विज्ञान जी बि, प्रकृतिअ जी बि, कि बादल कमु कीअं कंदा आहिनि। माण्हुनि शास्त्र पढ़िया कान्हनि, वो चवन कि हम नए ज़माने के हैं, साइंस को मानते हैं, शास्त्रों को नहीं मानते। अरे भाई शास्त्रन में सब आहे ऑलरेडी, विज्ञान भी आहे। तुलसीदास जो विज्ञान जो दृष्टिकोण कि बादल कीअं ठहंदो आहे, उहो धुओं जेको असांजो निकिरंदो आहे अग्नीअ मां या किथां बि बाहि ॿरंदी आहे, धुओं निकिरंदो आहे, जल ऐं सूर्य जी रोशनी, ये टई मिली करे बादल ठहंदा आहिनि। ऐं अहिड़ा बादल होई जलद जग जीवन दाता, जीवन ॾियण वारा, जीवन दाता ठही वेंदा आहिनि। त उहो ई धुओं संग पाए करे जीवन दाता ठही वेंदो आहे। उहो ई धुओं संग पाए करे आध्यात्मिक जीवन दाता ठही वेंदो आहे शास्त्र। ऐं उहो ई धुओं वरी कालिख ठही वेंदो आहे। त मतिलबु संग माण्हू हिकिड़ो ई, मतिलबु हिकु ई ॼणो अलॻि अलॻि संग पाए करे अलॻि अलॻि हू रूप मटे छॾींदो आहे। त संग ॾाढो मायने रखंदो आहे। या त एतिरी सुजागी हुजे असांजी, सत्संग जो एतिरो प्रभाव हुजे कि कंहिंजो असर ई न थिए, ख़राब संग अची न सघे, उहो पाण सुठो थी वञे। ख़राब संग वारो थोरी देरि जे लाइ असांजे संग में त सुधरे थोरी देरि, अहिड़ा असां थी वञूं। उन लाइ सत्संग करणु ज़रूरी आहे, सुठो संग करणु ज़रूरी आहे। हितां संग करे विया, पोइ वरी अहिड़े सां संग कयो जेको सत्संग जी ॻाल्हि खे पको ई करे, ना कि कचो करे। इन्हनि ॻाल्हियुनि ते ध्यानु ॾियणु ज़रूरी आहे। असांजो संग कहिड़ो आहे। अॻिते तुलसीदास अञा मिसालूं ॾिए थो। ग्रह भेषज जल पवन पट, पायक जोग सुजोग, हो हिकु वस्तु सुवस्तु जग, लखह सुलक्षण लोग, लखह सुलक्षण लोग। संग पाए करे वस्तुअ जो गुण मटिजी वेंदो आहे। पहिरियों ग्रह, नव ग्रह थींदा आहिनि।
नवनी ग्रहनि जो अलॻि अलॻि स्थिति आहे, अलॻि अलॻि गुण आहे सभिनी जो। सूर्य, चंद्र, बुध, रवि, सोम, मंगल, बुध, गुरु, शुक्र, शनि, ये ग्रह आहिनि। सभु सुठा आहिनि या चऊं न्यूट्रल आहिनि, पर छठी महाराज जो इहो कमु आहे। हाणे हिते तुलसीदास जी ज्योतिष ॾिसो, ज्योतिष में बि होशियारु। महाराज जो इहो कमु आहे, ॿुधाईंदव कि तव्हांजी छठीअ में कहिड़े घर में कहिड़ो ग्रह वेठो आहे। हिकिड़ो ई ग्रह केॾी महिल सुठो थी वेंदो आहे ऐं केॾी महिल ख़राबु थी वेंदो आहे। भाई तव्हां महाराज वटि वञो, हे साईं छठी मुंहिंजी ॾिसो, महाराज चवंदव दिव्या तुंहिंजो ॾाढो सुठो, बुध ॾाढो शुभ अथई, चंद्रमा ॾाढो शुभ अथई, हिन घर में वेठो आहे, चंद्रमा तोखे फल पियो थो ॾेई सुठो। पोइ उन ई महाराज वटि ॿी वई अंजलि, अंजलिअ छठी ॾेखारी। महाराज चयईंसि तुंहिंजो चंद्रमा मेष राशिअ में वेठो अथई, इन करे तोखे ही संकट अथई। त चवंदसि अरे हुनजो चंद्रमा सुख पियो थो ॾे ऐं मूंखे चंद्रमा दुख छो थो ॾे। त चवंदासीं इन लाइ ज्योतिष सिखणी पवंदी, कहिड़ी राशिअ में कहिड़े घर में कहिड़ो ग्रह कहिड़ी स्थितीअ में आहे, उनजो घर मटण ऐं प्रभाव मटिजी वेंदो आहे। हिकु माई महाराज वटि वई छठी खणी करे, चीज़ कुझु ॿुधायो, ॿारनि जी शादी नथी थिए। चईसि हा मां बिल्कुलु ॿुधाईंदुमि। वो महाराज चएसि तो तुंहिंजो नालो विनीता अथई? चईसि हा। ऐं तुंहिंजे घोट जो नालो छा अथसि? खुशहाल। तुंहिंजे घोट जो नालो खुशहाल दास? चईसि हा। ऐं तुंहिंजे ॿारनि जो नालो गुड्डू गुड़िया? चईसि हा। तव्हांखे कीअं ख़बर? महाराज चईसि राशन कार्ड खणी आई आहीं, हले तव्हां छठी खणी अच। त इहो उन्हनि जो विषय आहे, कहिड़ो ग्रह किथे वेठो आहे, कंहिंखे शनि सुख ॾेई रहियो आहे, कंहिंखे शनि दुख ॾेई रहियो आहे। तुलसीदास खे ॼाण हुई त इहो जेको विषय ज्योतिषनि जो आहे, पर तुलसीदास असांखे एतिरो ई थो चए कि ग्रह ग़लति घर में, ग़लति घर बि कान्हे, पर अलॻि अहिड़े घर में वेही रहे, संग अहिड़े जो करे जंहिंजे करे उनजो प्रभाव मटिजी वञे। त इनखे चइबो संग जो असर। ॿियो मिसाल थो ॾे, भेषज औषधि दवा, हिक ई दवा कंहिंखे ठीकु कंदी आहे ऐं उहा ई दवा कंहिंखे नुक़सान बि पहुचाए सघंदी आहे। छो त कारण अलॻि अलॻि आहे, बीमारी अलॻि अलॻि आहे। दवा ठीकु बि कंदी आहे, दवा बीमार बि कंदी आहे, छो त संग हुन अहिड़ो करे छॾियो। ॿियो आहे जल, पाणी। जल गंगा जीअ में मिले त पवित्र थी वञे, शराब में मिले त 31 थी वञे। अंजलि वेठी आहे न, उहो ई जल कीचड़ में मिले, नालीअ में मिले, ख़राब थी वञे। हुन में मिले करमनाशा नदीअ में, कंहिंखे ख़बर ई कोन हूंदी कि करमनाशा नदी बि थींदी आहे, पाण खे ख़बर पइजी वई। उन में वञे त जल ख़राब थी वञे। मतिलबु जल साॻियो अलॻि अलॻि जॻहियुनि ते वञे थो त उन अनुसार उनजो हू थो थी वञे। त संग सुठो रखो, तव्हांजे संग जे अनुसार तव्हांजी छवि ठहंदी, तव्हांजो जीवन ठहंदो संगत जे अनुसार। ॿी मिसाल थो ॾे तुलसीदास, पवन, हवा।
हवा अगरि के नर्सरी गुलाब जी गुलनि जी नर्सरीअ मां अचे हवा त ख़ुशबू, ऐं कचिरे मां अचे त बदबू। त हवा जेका आहे उहा बि संग जे करे या त सन्मान पाईंदी आहे या असम्मान पाईंदी आहे, केवल संग जे करे। ॿियो आहे पट पाए, पट माना वस्त्र, प्रेम पटोला, वस्त्र भी। संग पाए करे सम्मान ऐं अपयश प्राप्त कंदा आहिनि। मुर्दे जो कपिड़ो हुजे त कोई हथ बि न लॻाईंदो, संत जो हुजे कंहिं साईं हिरदाराम जो कोई कुर्तो ॾे तव्हांखे त केॾो पूजनीय थी वेंदो कपिड़ो। त कपिड़ो बि संग पाए करे यश या अपयश प्राप्त कंदो आहे। होए को बस्तु सुबस्तु जग लख ही सुलक्षण लोग। मतिलबु सुठी शइ बि ख़राब थी वेंदी आहे संग पाए करे। इन करे कंहिं जानकार माण्हूअ खां पुछणु खपे कि मुंहिंजे लाइ कहिड़ो संग सही आहे। जेके सुठा माण्हू आहिनि, वीचारशील ऐं चतुर माण्हू, उहे सम्झी वेंदा आहिनि कि कहिड़ी शइ किथे सुठी थींदी, कंहिंजो जीवन किथे लॻाइजे। अॻिते बि अचे थो, हिन में 7 दोहा, मतलब 7 नंबर दोहो एॾो वॾो आहे जो 4 दोहा अची विया आहिनि हिक में ई। सम प्रकाश तम पाख दूं, नाम भेद विध कीन, ससे शोषक पोषक समझी, जग जस अप जस दीन। ॿ पखवाड़ा थींदा आहिनि, माना 2 पक्ष थींदा आहिनि, हिकु शुक्ल पक्ष, ॿियो कृष्ण पक्ष। सिंधीअ में चांडोकियूं रातियूं ऐं ऊंधायूं रातियूं। अॼु खां कहिड़ियूं रातियूं शुरू थियूं ख़बर अथई? चांडोकियूं, शुक्ल पक्ष, माना चंड अॼु थोरो नज़र ईंदो। असां हिनखे मनाईंदा आहियूं चंड दर्शन, भई अॼु खां चंड वधंदो वेंदो, त ईअं ई असां बि वधंदा रहूं। इन लाइ चंड खे आदर ॾिबो आहे। पोइ छा थींदो? पूर्णिमा खां चंड घटिजण शुरू थी वेंदो, ऊंधायूं रातियूं, कृष्ण पक्ष। संसार में शुक्ल पक्ष जी महिमा वधीक आहे। सुठो शुभ कहिड़ो मञियो वेंदो आहे? शुक्ल पक्ष। ऐं कृष्ण पक्ष खे सुठो न मञियो वेंदो आहे, ऊंधायूं रातियूं। ही सुठो थींदो आहे। पर हिकु ॻाल्हि ॿुधायो, फ़र्क़ु छा आहे? तुलसीदास जी सोच, फ़र्क़ु त कुझु कान्हे। हिन में शुक्ल पक्ष में धीरे 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 चंड वधंदो वेंदो, हुन में पहिरीं फुल हूंदो, पोइ धीरे 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 घटिजंदो वेंदो। ॾिठो वञे त ॿई बराबरि आहिनि। हिन में धीरे धीरे सम्झो पैसा अचनि था, हुन में धीरे धीरे पैसा वञनि था, पर आहे त सेम रोशनी हुन जी। 15 ॾींहंनि में जेतिरी शुक्ल पक्ष में ओतिरी कृष्ण पक्ष में, फ़र्क़ु त कोई बि कान्हे। पर हुन संग करे वरितो चंड, संग जे करे शुक्ल पक्ष में चंड संग कयईं त उन ऊंचाई ते पहुची वियो, पूजनीय थी वियो। कृष्ण पक्ष जो संग कयईं त हुन जी वैल्यू घटिजी वई। बाक़ी आहे कोई फ़र्क़ु कोन्हे, पर फ़र्क़ु आहे बि। ब्रह्मा निश्चित करे छॾियो कि भई ही शुक्ल पक्ष आहे, ही कृष्ण पक्ष आहे। शुक्ल पक्ष में वधंदो रहंदो, कृष्ण पक्ष में घटिजंदो रहंदो। ऐं महीनो बि कोई शुक्ल पक्ष सां शुरू कंदो आहे, कोई पूर्णिमा खां। कृष्ण पक्ष में कोई महीनो शुरू कंदो आहे,
पाण सिंधी कंदा आहियूं शुक्ल पक्ष में, त असांजो अॼु खां महीनो शुरू थियो। कोई ॿुधाईंदो ही कहिड़ो महीनो आहे? हा, पोह नाहिरी थी वई, पोह शुरू थियो। त तव्हांखे हिन चंड जूं लख लख वाधायूं। चंड जो असां सिंधियुनि जो महीनो शुरू थियो, तव्हांखे लख लख वाधायूं। अॼु ॾींहुं सुठो चंड आहे, अॼु ॾींहुं सुठो चंड आहे, अॼु ॾींहुं सुठो चंड आहे, जेको विछड़ियल अची मिलाए। ॾींहुं सुठो चंड आहे, जेको विछड़ियल अची मिलाए। ॾींहुं सुठो चंड आहे, अॼु ॾींहुं सुठो चंड आहे, अॼु ॾींहुं सुठो चंड आहे, जेको विछड़ियल अची मिलाए। बीज जे चंड जो दर्शन कयो, दाग न जंहिं में आहे, दाग न जंहिं में आहे। बीज जे चंड जो दर्शन कयो, दाग न जंहिं में आहे, दाग न जंहिं में आहे। चंड खे जेको चाह सां पूॼे, चंड खे जेको चाह सां पूॼे, तंहिंजी जय जय आहे, तंहिंजी जय जय आहे, तंहिंजी जय जय आहे। अॼु ॾींहुं सुठो चंड आहे, अॼु ॾींहुं सुठो चंड आहे, अॼु ॾींहुं सुठो चंड आहे। भली करे भली सभिनि जी, भाग सभिनि जा भलाए, भाग सभिनि जा भलाए। चंड भली करे भली सभिनि जी, भाग सभिनि जा भलाए, भाग सभिनि जा भलाए। श्रद्धा सां जो शेवा करे थो, चार पदार्थ पाए, चार पदार्थ पाए, चार पदार्थ पाए। चार पदार्थ जेको मांगे, साध जना की सेवा लागे, साध जना की सेवा लागे। श्रद्धा सा जो सेवा करे तो, चार पदार्थ पाए, चार पदार्थ पाए, चार पदार्थ पाए। अॼु ॾींहुं सुठो चंड आहे, जेको विछड़ियल अची मिलाए। ॾींहुं सुठो चंड आहे।
शंकर जे दरबार में प्रेमी प्यारा हलो हलो, प्रेमी प्यारा हलो हलो, के प्रेमी प्यारा हलो हलो। शिव शंकर जे दरबार में प्रेमी प्यारा हलो हलो, प्रेमी प्यारा हलो हलो। जिस ताईं ही था गायूं। पियो लेकिन रखो हिसाब, कोई चए पियो केर पियो चए हा असांजो माइट महिमान माइट पियो चए भई गोवा में सस्तो आहे उहो, त चयोमांसि मां न चयोमांसि, ॿिए चयईंसि वाह बढ़िया आहे, चयईंसि न बढ़िया कान्हे, चयईंसि तव्हां वटि महांगो आहे त माण्हू थोरो पीअंदो, असां वटि सस्तो आहे त चवंदो यार ॾाढा पैसा आहिनि मूं वटि वठुसि। पियो लेकिन रखो हिसाब के थोड़ी थोड़ी पिया करो, के थोड़ी थोड़ी पिया करो, थोड़ी थोड़ी पिया करो। शिव शंकर जे दरबार में प्रेमी प्याला पियो पियो। प्याले में भरपूर नशो, नाम नशो अजीब नशो, प्याले में भरपूर नशो, नाम नशो अजीब नशो, प्याले में भरपूर नशो, नाम नशो अजीब नशो। रही साईं कुर्ब जे प्यार में प्रेमी प्याला पियो पियो, प्रेमी प्याला पियो पियो, प्रेमी प्याला पियो पियो। मुफ्त मिले बिन पैसे मिले, जैखे मिले तैजो भाग खुले, मुफ्त मिले बिन पैसे मिले, जैखे मिले तैजो भाग खुले, मुफ्त मिले बिन पैसे मिले, जैखे मिले तैजो भाग खुले। अच साईं जे बाग बहार में प्रेमी प्याला पियो पियो, प्रेमी प्याला पियो पियो। शिव शंकर जे दरबार में महादेव भी मस्तक मथा चंड रखियो आठाहे, चंद्र रखियो आठाहे। कहिड़ो रखियो अथई भगवान शिव मस्तक ते चंड, वो बीज जो। महादेव भी मस्तक मथऊं चंड रखियो आठाहे, चंद्र रखियो आठाहे। तॾहिं तलाल नारायण हर हर, चंड खे थो साराहे, चंड खे थो साराहे, चंड खे थो साराहे। अॼु ॾींहुं सुठो चंड आहे, जेको विछड़िया अची मिलाए, ॾींहुं सुठो चंड आहे। जेको विछड़िया अची मिलाए,
ॾींहुं सुठो चंड आहे तो न चंड जूं तव्हांखे लख लख वाधायूं। ऐं गोस्वामी तुलसीदास तो चए शुक्ल पक्ष जी महिमा वॾी आहे ऐं असां उनखे मञींदा आहियूं। जबकि शुक्ल ऐं कृष्ण पक्ष जो प्रकाश बराबर आहे, सम प्रकाश तम पाख दुहूं, पर नाम भेद विधि कीन, रुगो नाले जो फर्क आहे। ससी सोशक पोषक समझ जग जस अपजस दीन। हिन जगत शुक्ल पक्ष के सम्मान ॾिनो आहे, शुक्ल पक्ष वारे चंड खे जेको अॼु खां तो शुरू थिए इनखे आदर ॾिनो आहे, पूॼा कई आहे ऐं हुनखे आदर कोन ॾिनो आहे छो त ही वधाइण वारो आहे, हू घटाइण वारो आहे। सम प्रकाश तम पाख दुहूं नाम भेद विधि कीन, ससी सोशक पोषक समझ जग जस अपजस दीन। त मूल त प्रसंग इहो पियो हले, संग पाए करे माण्हूअ जी वैल्यू या त घटिजी वेंदी आहे या वधी वेंदी आहे। त पंहिंजी खुदि चेक कयो वैल्यू कि कंहिंसां दोस्ती कयव, संग कयव, पोइ वैल्यू घटिजी वई या वधी आहे। सत्संग करे करे असांजी वैल्यू, आध्यात्मिक वैल्यू, गुणनि जी वैल्यू वधी आहे या लक्षण पाण जेके हुआ उहे बि हली विया, त माना संग सही कोन पियो थो थिए। असां ॾिठो आहे सुठा सुठा माण्हू, सुठे घर जा माण्हू, मायूं सुठियूं शालीन शीलवान जलेबियुनि जे चक्कर में अची करे पंहिंजो स्तर कराए छॾियनि, जलेबी थी करे उन्हनि जी चमचागिरीअ में, ऐं जलेबियुनि जो स्तर वधाए छॾियनि। जलेबियूं ॿियो कुछ कोन कनि, बस उन्हनि जो मिसाल ॾियनि कि देखो ये भी हमारे यहाँ आती है, वो भी आती है। इन करे ॾाढो ज़रूरी आहे असांजो उथण वेहण संग कंहिंसां आहे उन अनुसार असांजो। ऐं ॿी ॻाल्हि निवेदन कयांव, भीड़ ॾिसी तय न कजो कि यार 4 लोग इसकी तारीफ़ करते हैं तो कुछ तो होगा ना, न छुटा पोइ 5 ॼणा थी विया, हूअं 4 का तारीफ़ कंदा हुआ हाणे 5 थी विया। पंहिंजे विवेक जो इस्तेमाल करे तव्हांखे जेको वणे, हृदय खे टच करे, बुद्धीअ खे न। जलेबियुनि अॼु ताईं कॾहिं बि कंहिंजे हृदय खे टच कोन कयो आहे, पुछी ॾिसो कमला खां, उन्हनि दिमाग़ खे टच कयो आहे। इतना वैभव, इतनी भीड़, इतने लोग, इहो छा दिलि खे था चओ टच करणु, इहो दिमाग़ खे टच कयो आहे जलेबियुनि। न जेको तव्हांजे दिलि खे टच करे कि मूंखे हिन जहिड़ो थियणो आहे, देखा देखी न, भीड़ ॾिसी न, मूंखे हीअं वणे ऐं थी वेंदो आहे। जेको असांखे वणंदो आहे असां में कुझु न कुझु त अहिड़ो अची वेंदो आहे, छो त सांसों की माला पे सिमरूं मैं पी का नाम, सांसों की माला पे सिमरूं मैं, अपने ही रंग में ऐसी डूबी बन गई एक ही रूप, अपने ही प्रेम के रंग में ऐसी डूबी बन गई एक ही रूप, प्रीतम अपने आप से बातें करके हो गई मैं
बदनाम। आपसे बातें करके हो गई मैं बदनाम। सांसों की माला पे सिमरूं मैं पी का नाम। सांसों की माला पे सिमरूं मैं। प्रीतम का कुछ दोष नहीं है, वो तो है निर्दोष। अपने आप से बातें करके हो गई मैं बदनाम। प्रेम की माला जपते जपते मैं आप बनी श्याम। सांसों की सांसों की माला पे सिमरूं मैं पी का नाम, पी का नाम। त संग जो असर थींदो आहे, जंहिंसां प्रीत कजे ऐं पोइ ओड़ो थियण जी इच्छा बि थींदी आहे कि मां कुझु हुन जहिड़ो थियां। भागवत पुराण में हिकु श्लोक ईंदो आहे, उन में बि ईअं ईंदो आहे कि ही 6 शयूं संग पाए करे ओड़ियूं थी वेंदियूं आहिनि। विद्या माना पढ़ाई लिखाई, अगर सुठे माण्हूअ खे अचे न विद्या त वो विनम्र थी वेंदो आहे। ज्ञान अचे सुठे माण्हूअ खे त विनम्र थी वेंदो आहे। ख़राब माण्हूअ खे ज्ञान अचे न त वो आसमान में उॾामंदो आहे ऐं उहो जलेबी ठही वेंदो आहे। ॿियो आहे तप। तपस्या त सभु पिया था कनि, कष्ट त सभु पिया था ॾिसनि थोरो न थोरो, पर सुठो माण्हू कष्ट ॾिसे तपस्या करे त अञा निखिरजी वेंदो आहे। दुष्ट माण्हू तप करे अञा क्रोधी थी वेंदो आहे। ॿियो आहे धन। सुठे माण्हूअ वटि धन वञे त सदुपयोग थींदो आहे। पीयूष जे न वटि वञे त न पंहिंजे उन जे कमु ईंदो आहे न ॿिए जे कमु ईंदो आहे, ईअं ई हलियो वेंदो आहे। ॿियो आहे युवावस्था, जवानी। सुठे माण्हूअ खे जवानी प्राप्त हिकु ई दफ़ो मिलंदी आहे। जवानी सुठे माण्हूअ खे मिले त उहो उनजो उपयोग कंदो आहे, सदुपयोग कंदो आहे, कंहिंजे कमु ईंदो आहे, कुझु ठही वेंदो आहे, कुझु प्रतिभा हासिल करे वेंदो आहे। ऐं इहे फालतू माण्हू जवान थिए, कोई ॾिंगो नटखट जवान थिए त उहो मुसीबत पैदा कंदो आहे। ॿियो बलिष्ठ शरीर। सुठे माण्हूअ जो बलिष्ठ शरीर थिए त उहो रक्षा कंदो आहे ॿियनि जी, ऐं हुनजो थिए त उहो अभिमान कंदो आहे। थी विया न 6। विद्या, तप, धन, सुदृढ़ शरीर, युवावस्था, घणा थिया? 5 थिया। हाँ। 6वां उच्च कुल। सुठो खानदान सुठे माण्हूअ खे मिले त अञा खानदान जी सूंहं वधाईंदो। सुठो खानदान में ख़राब माण्हू जन्म वठे या उनजो स्वभाव अहिड़ो हुजे त उहो खानदान जो दुरुपयोग कंदो, खानदान जो ई बेड़ो ॿोड़ींदो। असां पिया इहो ॿुधूं, गोस्वामी तुलसीदास पियो ॿुधाए कि संग पाए करे वैल्यू वधंदी आहे, संग पाए करे वैल्यू घटिजंदी बि आहे। असां पंहिंजूं मिसालूं ॾिनियूं आहिनि तव्हांखे इन लाइ कि तव्हां पंहिंजी वैल्यू वधायो, पंहिंजे खानदान जी बि वैल्यू वधायो। हिकिड़ो बि सुठो माण्हू पैदा थींदो आहे न त सॼे खानदान जी वैल्यू वधी वेंदी आहे।
साईं हिरदाराम जन जेतिरा बि आहूजा आहिनि सभु चवंदा अथव कि साईं असां साईं हिरदाराम जे ख़ानदान जा आहियूं, जेतिरा बि आहूजा। पर हू आहूजा थोरे ई हो, हू त उदासीन हो, उदासीन संत असांजो माइट हो, असां चई सघूं था। ऐं सच में गद्दीअ जो असांजो संबंध आहे। साईं भीलवाड़ा वारा जेके आहिनि महामंडलेश्वर, उन्हनि जी गद्दी ऐं असांजी गद्दी, असां सोट आहियूं, गद्दीअ जा सोट, सांसारिक न। त उहा भीलवाड़ा वारी गद्दीअ जा ई त आहिनि साईं हिरदाराम। त असांजो उहो रिश्तो आहे, जेका असांजो धूणो आहे न, उहो हिकु ई आहे। त हिते सत्संग जी समाप्ति। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय।